खां अकबर दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी गलमडा जे रहवासियुनि तोड़े सियासी समाजी अॻवान पारां यूसी गलमडा जे बजट गुज़िरियल 4 महीननि खां बंदि थियण तोड़े बेफारम पैदाइशी रिहाइशी तोड़े फोती सर्टिफिकेट जारी न थियण तोड़े तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो गलमडा शहर में समाजी अॻवान पीर ग़ुलाम हुसैन शाह यूसी गलमडा जे काउंसलर शेर खान खासकी अली शफीक जोखियो मुनीर बिरोही कुर्बान खासकी अली सुखियो गाबार यार मोहम्मद मीरबर गुलजार पली जो गुलाम मुस्तफ़ा समूह मोहम्मद जुमन खासकी अली जी अॻवानी में करे सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त यूसी गलमडा जे बजट गुज़िरियल 4 महीननि खां बंदि करे ऑफिस के ताला लगाया विया आहिनि, जंहिं करे ॻोठाणनि खे बेफारम पैदाइशी तौर फोती ऐं रिहाइशी सर्टिफिकेट बि जारी थी न आहिनि सघिया। हुननि चयो त यूसी गलमडा जी बजट 5 लख मां वधाए हाणे 10 लख रुपया करण बावजूदि हिते को बि तरक़ियाती कमु थिए नाहे थकियो ऐं नई कंहिं ॻोठ में हैंडपंप सोलर प्लेटूं या सिलाई मशीनूं मिली सघियूं आहिनि। हिते पीअण जे पाणी जो पिणु बहिरान पैदा थियल आहे। उन खां सवाइ गलमडा शहर जूं गलियूं ऐं रोड सभु नाल बणिजण सां गॾु आसपास जे ॻोठनि अहमद खासकी अली ॻोठ रमज़ान खासकी अली ॿियनि ॻोठनि जा रोड रस्ता सभु नाल बणिजण सां गॾोगॾु रोडनि जे ते देवियुनि जा वण वधी वञण करे हलण जे लाइक़ु न आहिनि रहिया। हुननि चयो त हिते हिकु तरफ़ बेरोज़गारी हद खां वधीक आहे त ॿिए तरफ़ ॿिज भाण समेत आम वाहिपे जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं पियूं कनि ऐं बिजलीअ जी अणएलानिया लोड शेडिंग बि जारी आहे, जंहिं करे अवाम सख़्तु परेशान आहे। पीर ग़ुलाम हुसैन शाह काउंसलर शेर खान खासकी अली ऐं ॿियनि डीसी ठट्टो चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध सरकार खां मुतालबो कयो त फौरन यूसी गलमडा जे बंदि थियल बजट बहाल करे तरक़ियाती कम जारी कराए अवाम खे बेफारम फोती पैदाइशी ऐं रिहाइशी सर्टिफिकेट जारी कराए ईंदड़ बजट मां अवाम खे बुनियादी सहूलियतूं मुहैया कराए सभु नाल रोड रस्ता नए सिर तामीर कराए रोडनि ते बीठल देवियुनि जा वण वढाए अवाम खे वधीक परेशानी ऐं नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में मसइला हल न थियण जी सूरत में सख़्तु खां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हुन 4 महीननि बैदि गलमडा जे शहरनि ऐं ॻोठाणनि पारां कयल एहतिजाज बैदि नेठि यूसी गलमडा जी ऑफिस खुली वई।